अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान में ॻाल्हियुनि जो ॿियूं अहम दौर अॼु तुर्की में शुरू थींदो। ॻाल्हियुनि में दहशतगर्दीअ जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हिकु मज़बूत ऐं तस्दीक थियल निगरानीअ निज़ाम जे क़याम ते बहस कयो वेंदो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान ताहिर अंदरानी ऐं तालिबान हुकूमत जे तर्जुमान ज़ैबुल्लाह मुजाहिद पारां इस्तंबुल में ॻाल्हियुनि जी तस्दीक। ॻाल्हियुनि जो मक़सदु अफ़गान सरज़मीन तां पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी ऐं पाकिस्तानी जानुनि जी वधीक नुक़सान खे रोकणु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप रूस सां मसइलनि जे हल में चीन जी मदद जी ख़्वाहिश जो इज़हार करे छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे एशियाई दौरे बाबति चयो त उत्तर कोरिया जे अॻुवाण किम जोंग उन सां मुलाक़ात जो 100% इम्कान आहे। उत्तर कोरिया सां सुठा लगावा आहिनि। असां चाहियूं था त चीन अमरीका सां मसइलनि खे हल करण में अमरीका जी मदद करे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो मर्दान में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि ऐं मदरसनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ख़ासि सेशन। अब्दुल वली खान यूनिवर्सिटी, वुमेन यूनिवर्सिटी, यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी ऐं मदरसनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जे ख़ासि सेशन में शिरकत। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जे ताज़े पाक अफ़गान तकरार ऐं सिक्योरिटी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ अहम मज़मूननि ते ॻाल्हि ॿोल। शागिर्दनि चयो त खैबर पख्तूनख्वा जा नौजवान क़ौमी सलामती ऐं इस्तेहकाम हासिल करण लाइ पाकिस्तान फ़ौज सां गॾु बीठल आहिनि। PIA पारां बरतानिया लाइ फ्लाइट ऑपरेशन ॿीहर शुरू। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा मोहम्मद आसिफ पाकिस्तान बरतानिया फ्लाइट ऑपरेशन ॿीहर शुरू करण जी तक़रीब खे ख़िताब कयो। ख़्वाजा आसिफ चयो त PIA जो पाकिस्तान खां बरतानिया लाइ फ्लाइट ऑपरेशन अॼु खां ॿीहर शुरू कयो वियो आहे। दादू अदालत में उमिर बाब चांडियो जे 3 गर्भातियुनि वारे केस जी ॿुधणी। इल्ज़ाम हेठि आयल सरदार ॿाहिरि अदालत पहुची विया। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त।